तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान पंहिंजे लॉन्ग मार्च खे जंग सां तशबीह ॾींदे चयो आहे त जंग हाणे हतमी ऐं फ़ैसिलाइती आहे। लाहौर बार में पंहिंजे ख़िताब दौरान इमरान ख़ान चयो आहे त सुभाणे हक़ीक़ी आज़ादी मार्च शुरू करण वारो आहियां। पंजाब हुकूमत वकीलनि जे तहफ़्फ़ुज़ जो बिल पास करे। बार में पंहिंजे ख़िताब दौरान इमरान ख़ान पंजाब हुकूमत खे हिदायत कई आहे त वकीलनि जे इस्पताल लाइ रक़म जारी कई वञे। वकीलनि लाइ हेल्थ कार्ड ठाहिण जो अमल बि कुझु ॾींहनि में शुरू कयो वेंदो। उन खां अॻु सोशल मीडिया वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे इमरान ख़ान चयो आहे त सोशल मीडिया ते सभ खां वधीक कूड़ मरियम नवाज़ जो पकड़ियो वेंदो आहे। इमरान ख़ान चयो आहे त इंसान जेल में बि ज़िंदा रही सघे थो। सोशल मीडिया इंसानी तारीख़ में इनक़लाब आणे रहियो आहे। हुन जो चवणु हो त अमेरिका ऐं इसराइल ख़िलाफ़ केर बि ॻाल्हाए नथो सघे। मीडिया में इसराइल जी ॻाल्हि नाहे ईंदी। लखें कश्मीरी शहीद थिया पर मग़रबी मीडिया में उन जो ज़िक्र नाहे। इमरान ख़ान चयो आहे त सोशल मीडिया उन रुझान खे तब्दील करे छॾियो आहे। जॾहिं असांजी हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो वियो त सोशल मीडिया ॾेखारियो असां जमहूरियत जे ख़ालिस शक्ल ॾांहुं वञी रहिया आहियूं।